अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, सिंधी.com ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट खैरपुर मीरस में एडमिशन्स 2022-23 जी डेट एक्सटेंड कई वई आहे। ही एडमिशन्स अनाउंस थी हुयूं अगस्त 2022 में, उन्हनि जी हाणे डेट एक्सटेंड कई वई आहे। ही एडमिशन बीएससी इंजीनियरिंग टेक्नोलॉजी में हुई, जंहिंमें सिविल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे ऐं मैकेनिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे। इन्हनि में अप्लाई करण जे लाइ ऑनलाइन यूआरएल जेका लिंक आहे admissions.bbsutst.edu.pk ते वञी तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा। ऑनलाइन अप्लाई करण जे लाइ लिंक तव्हांखे राइट साइड ते नज़र ईंदी हूंदी वीडियोस जी, उन में मुकम्मल डिटेल आहे त तव्हां ऑनलाइन अप्लाई कीअं करे सघो था ऐं उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियां थो त तव्हां जीअं उहा वीडियो ॾिसी ऐं ऑनलाइन अप्लाई कयो। इन्हनि जी जेका न्यू शेड्यूल आहे उहो बि तव्हां सां शेयर कयूं था। न्यू शेड्यूल मुताबिक जेके एडमिशन्स आहिनि 2022-23 जूं बीएससी इंजीनियरिंग टेक्नोलॉजी में, सिविल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी, मैकेनिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग टेक्नोलॉजी में, उन्हनि जूं ही इंपॉर्टेंट डेट्स एक्सटेंड कयूं वयूं आहिनि, जंहिंजी लास्ट डेट फॉर ऑनलाइन रजिस्ट्रेशन आहे 15 सितंबर 2022 ताईं एक्सटेंड कई वई आहे। एंट्रेंस टेस्ट डेट जेका आहे 29 सितंबर 2022 आहे ऐं लास्ट डेट जेके सिलेक्ट थींदा कैंडिडेट उन्हनि जे लाइ फीस सबमिशन जी जेका लास्ट डेट आहे उहा 3 अक्टूबर 2022 ते आहे। अगर तव्हांखे मज़ीद एडमिशन जे बारे में यूनिवर्सिटी खां को राय वठणी आहे त ही तव्हां वटि कॉन्टेक्ट नंबर ॾिनल आहे, यूनिवर्सिटी जा ईमेल ॾिनल आहे, फोन नंबर ॾिनल आहे, त तव्हां उते वञी कॉन्टेक्ट उन्हनि सां करे सघो था। उम्मीद था कयूं त तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी त बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी एंड स्किल डेवलपमेंट खैरपुर मीरस में जेके एडमिशन्स आयूं आहिनि उन्हनि में अप्लाई कीअं कजे। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल सिंधी.com खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।